नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॿुधाए रहिया आहियूं त वज़ीर आज़म पाकिस्तान सर्विस रूल्स तहत एडिशनल आईजी हैदराबाद डॉक्टर जमील अहमद ख़िलाफ़ कार्रवाई लाइ एस्टेब्लिशमेंट डिवीज़न खे ख़त लिखी छॾियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ वीडियो रिपोर्टर कमर मेमन। जी कमर, इन हवाले सां वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, वज़ीर आज़म पाकिस्तान पारां एस्टेब्लिशमेंट डिवीजन के सेक्रेटरी के ख़त लिखियो वियो आहे, जंहिंमें एडिशनल आईजी हैदराबाद डॉक्टर जमील अहमद ख़िलाफ़ जेको आहे END सर्विस रूल्स तहत कार्रवाई करण जो हुकुम जारी कयो वियो आहे। मेरान टीवी के हथ आयल ख़त मूजिब वज़ीर आज़म खे ॼाण मिली त AIG हैदराबाद डॉक्टर जमील अहमद अख्तियारनि जे ग़लत इस्तेमाल तोड़े रिश्वतखोरी में मुलविस आहे। डॉक्टर जमील अहमद बितौर AIG हैदराबाद 15 ज़िलनि जो इंचार्ज है। हर महीने हर जिले में 15 का 20 लाख रुपया रिश्वत वसूल करे तो। खत में जणायल है तो डॉक्टर जमील अहमद हैदराबाद के सर्किट हाउस में 3 कमरन से गैर कानूनी कब्जो किया। डॉक्टर जमील अहमद जा 2 पुट संदस उहदे जो नाजायज फायदो वठी गैर कानूनी कमन में मुलविस आहिनि। खत में सेक्रेटरी एस्टेब्लिशमेंट के डॉक्टर जमील अहमद खिलाफ सिविल सर्वेंट्स कायदन END के सेक्शन 18 के शिक 2 तहत कार्रवाई करण की हिदायत कई वही है। जी ठीक है कमर, अपडेट करण लाइ अवां जी महिरबानी।